नासिन अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त 2008 खां 2013 ताईं जे वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत खे सपोर्ट कयो। 2013 जे इलेक्शन खां पोइ बदकिस्मती सां नवाज़ शरीफ जी हुकूमत मंसूबे ते कम सुस्त रफ़्तारी सां कयो। SDPI जे सेमिनार खे ख़िताब कंदे अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त थर्ड जे कोयले खे दरियाफ़्त थिए 30 खां 32 साल थिया आहिनि। अफ़सोस नवाज़ शरीफ जी हुकूमत थर्ड जे कोयले ते कम मुकमल तौर बंदि करे छॾियो हो। 2008 में पीपल्स पार्टी जी हुकूमत आई त थर कोल एनर्जी बोर्ड बणायो वियो। अॻूणे वॾे वज़ीर जो त चौथे पावर प्लांट जो बि इफ़्तिताह अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे दौर में थियो। 1993 में PP जी हुकूमत थर कोल अथॉरिटी ठाही। 1997 खां 2008 ताईं को बि कमु न थियो। हुन जो वधीक चवणु हो त पाकिस्तान में पहिरियां को बि सीड़पकार पैसो लॻाइण लाइ तयारु न हो। थर में चीनी सीड़पकार हाणे दिलचस्पी वठी विया आहिनि।